यार ज़फर भाई मां ओसर ॿाहिर पर ये वीडियो वरी तव्हां वारो ॾिठो हुयो ईद ते बि वाक़ियो थियो हुयो तव्हां वारो कुछ माण्हुनि तव्हांखे सोशल मीडिया ते एतिरो घटि वधि ॻाल्हि पर इहो आहे सपोर्ट करियो पर उन जे बावजूद भी तव्हांजी गाॾीअ जा शीशा अॻियो शीशो पोयों शीशो इहो छा वजह छा आहे? अलाए यार शायदि भाई मूंखे पाण ख़बर कान पई मां सॉन्ग कयो मुंहिंजी कोशिशि हूंदी हुई सुठो कमु कयूं पर काफ़ी माण्हू हुन ते एतिराज़ कयो ऐं हुन खां पोइ मां तव्हां ॾिठो त हुन खां माफ़ी घुरी त यार मां नथो चाहियां त मुंहिंजी ज़ात सां कंहिंजी दिलि आज़ारी थिए सही त उन हिसाब सां मां माफ़ी घुरी ईद जो 3 ॾींहं त माना सम्झ मां घर में ई हुउसि यार एॾा फ़ोन SMS तमामु सुठे दोस्तनि जा मुखालफ़तनि जा अजीब अजीब ॻाल्हियूं को गालियूं पियो ॾिए फ़ोन ते को तारीफ़ पियो करे को धमकियूं पियो ॾिए तॾहिं मां पंहिंजो मोबाइल ऑफ करे सुम्ही रहियुसि न मूंखे माना सुम्हणु छा आहे त निंड ई कान पई न बेसुकूनी थी वई हिकिड़ी त जीअं मां सुबुह जो निकितुसि ईद जो चोथों ॾींहुं त मां ॾिसां हेठि मुंहिंजी गाॾीअ जा सभु शीशा वीशा सभु टुटा पिया मूंखे यार ॾाढो थधूं थियो छो त मां पाण ग़रीब माण्हू आहियां तव्हांखे ग़रीब माण्हू हिकिड़ो फ्लैट में रही थो पंहिंजो हीउ किरदारु चैनल ते अची थो इहो करी थो न को कंहिंखे ॾींहुं न को ॾुखाई मौलाई माण्हू हमेशह ख़ुशि रहियो हुई हालांकि हथ ॿधी करे रुनो हुई यार सोशल मीडिया ते मुंहिंजो दिलि ई एतिरो आहे मां एतिरे इन दिलि जो मालिक आहियां मां न को कंहिंजी तकलीफ़ ॾिसी थो सघां न को कंहिंखे तकलीफ़ ॾेई थो सघां जीअं कयो आहे उनखे कहिड़ो पैगाम ॾे उनखे जेको कुझु कोई करण वारो उनखे कहिड़ो पैगाम ॾे मां सभिनि खे इहो ई चवंदुसि वरी त मां अगरि तव्हांजी नज़र में को गुनाह कयो त वरी मां चवंदुसि त मूंखे बख़्श कयो अगरि गुनाह जी सूरत मां ॾिसो पिया त बाक़ी मीडिया आहे कमु त हमेशह हर कंहिंजो जारी रहंदो जंहिं मुंहिंजी गाॾीअ जा शीशा टोड़िया आहिनि अलाह साईं हुनखे ख़ुशि रखे आबाद रखे ख़ैर आहे मां सम्झां थो हिन में मुंहिंजी का भलाई हुई 8-9 हज़ार ई कहाणी आहे पर इहे बि हरूभरू विया न इन जी सुठो को राशन अचे या सुठो को खाधो भई तो थी वञे माफ़ करण इंसान अल्लाह जी सिफ़त है अगर कोई इंसान माफ़ी घुरे तो तलब करे तो रब्बुल आलमीन उन्हीं के माफ़ करे तो इंसान के भी घुर्जे तो उन्हें मार इंसान मानो अगर उन मूंखे अञा ताईं इहा ख़बर कान्हे पई त मां गुनाह कहिड़ो कयो जंहिंजी मां माफ़ी पियो वठां इंसान खे कहिड़ो हक़ आहे जेको इंसान खे ही तकलीफ़ ॾे ऐं इंसान खां ई जवाब वठे इंसान पाण को गुनाहगार इंसानियत ॾेखारी हुन पंहिंजी इंसानियत ॾेखारी उन्हनि माण्हुनि खां थैंक यू कीप इट अप थैंक यू शायद अल्लाह साईं तव्हांखे इज़त ॾिनी आहे अल्लाह साईं तव्हांखे पहचान ॾिनी आहे।